सिंध ऑनलाइन स्कूल क्लास 6 मज़मून साइंस बाब 10 सबक 3 रोशनीअ जी मोट खाइण रिफ्लेक्शन ऑफ लाइट। ॾोहटनि ऐं ॾोहटियुनि खे सिंध ऑनलाइन स्कूल में भली कार। मां आहियां नाना आबिद। ॿारो असां पोएं सबक में पढ़ियो त भली का बि शइ जेकॾहिं रोशनीअ खे पाण मां पूरी लंघाईंदी हुजे या मोट ॾींदी हुजे या जज़्ब कंदी हुजे, पर उन मां कुझु रोशनी मोटे ज़रूर थी ऐं उहा उन मोटण जे करे उहा रोशनी असांजे अखियुनि में पहुची उन शइ जो अक्स ठाहे थी। हाणे जेकॾहिं रोशनीअ जी मोट न हुजे त असां कंहिं शइ खे ॾिसी नथा सघूं। सो रोशनीअ जी मोट हिकिड़ी तमामु अहम शइ आहे। सो अचो त असां हिन सबक में रोशनीअ जी मोट जे बारे में वधीक तफ़सील सां ॼाणूं। ॿारो हिन सबक जी इब्तिदा असां एसप जे आखाणियुनि मां हिकिड़ी आखाणीअ सां कंदासीं जेका हिकिड़े कुते जे मुतलिक़ आहे। हिकिड़ो कुतो हो जेको वीचारो बुखायल हो। उहो वञी हिकिड़े कसाई जे दुकान जे ॿाहिरां वेठो त मूंखे जेको आहे कुझु मिलंदो हुतां। कसाई खे हुन ते रहम अची वियो, सो उन हिनखे हिकिड़ी हॾी ॾेई छॾी। हाणे उन कुते खे हॾी मिली, हुन ॾिठो त आस पास में ॿिया बि कुता आहिनि, तो ईअं न थिए जो मूंखां खसे वञनि। सो छा कयईं त सोचईं त मां थोरो परभर वञी खां। सो हॾी खणी ऐं हलंदो रहियो। थोरो अॻियां वियो त उनखे रस्ते में हिकिड़ो वाह या नहर मिली या ढंढ मिली। उन ढंढ जी कप ते हुन ॾिठो त हिकिड़ो ॿियो कुतो जेको आहे उहो बि वात में हॾी खणी वञे पियो थो। सो छा कयईं जो उन कुते खां हॾी फरण जे चकर में पंहिंजो वात खणी खोलियईं, पंहिंजी हॾी बि हेठि किरी पियसि। इन कहाणी जो नालो आहे लालची कुते जी कहाणी ऐं असां मां सभिनी इहा ॿुधी हूंदी। पर इन लालची कुते खे पाणीअ में पंहिंजो अक्स नज़र आयो। पाणीअ में कुते जो अक्स ठहियो जेको हू बहू कुते जहिड़ो हो। तॾहिं हुन धोखो खाधो। हाणे असांखे ख़बर आहे त अक्स छो थो ठहे, कीअं थो ठहे। हुन सबक में असां ॾिसंदासीं त अक्स जी हक़ीक़त छा आहे ऐं उहो अक्स कीअं थो ठहे। इंसान शुरू में अक्स सिर्फ़ु पाणीअ में ॾिठो हो ऐं पंहिंजो अक्स पाणीअ में ॾिसंदो हो। पर उन खां पोइ जॾहिं इंसान तरक़ी कई त हुन आईनो ठाहियो, यानी आरसी ठाही, ऐं आरसी में असां पंहिंजो अक्स ॾिसंदा आहियूं। ऐं जेको कमु असां कंदा आहियूं आरसी में असांजो अक्स बि बिल्कुलु उहो ई कमु उन वक़्तु कंदो आहे। असां खिलंदा आहियूं त आरसी खिलंदी आहे, असां रहंदा आहियूं त आरसी बि रहंदी आहे। ॿारो पोएं सबक में असां पढ़ी चुका आहियूं त कंहिं शइ ते पवंदड़ समूरी रोशनी जज़्ब न थींदी आहे। कुझु हिसो जज़्ब थी वेंदो आहे ऐं कुझु हिसो मोट खाईंदो आहे। मोट खाधल रोशनी जॾहिं असांजे अखियुनि ताईं पहुचंदी आहे तॾहिं असांखे उहा शइ ॾिसण में ईंदी आहे। साॻियो ई कमु उन महिल थींदो आहे जॾहिं कंहिं ट्रांसपेरेंट शइ मां यानी शफ़ाफ़ शइ मां रोशनी लंघी वेंदी आहे। उन में बि सॼी रोशनी कोन लंघंदी आहे, पर रोशनी जो कुझु हिसो मोट खाईंदो आहे। ऐं जेके शयूं रोशनी मोटाईंदियूं आहिनि मां त सॼी रोशनी मोट खाईंदी आहे। सो रोशनीअ जी मोट हिकिड़ी अहम शइ आहे। ऐं उन जो असांखे चङी तरह जाइज़ो वठणु खपे, छो त हर शइ में जिते रोशनी जो तालुक आहे ऐं ॾिसण जो तालुक आहे उते रोशनीअ जे मोट जो तालुक आहे। अचो त ॾिसूं जॾहिं रोशनी जा किरण कंहिं चिमकंदड़ सतह ते पवनि था त छा थो थिए। हीअ असांजी हिकिड़ी चिमकंदड़ सतह आहे। शीशो सम्झो या आईनो सम्झो या ॿी का अहिड़ी चिमकंदड़ सतह। उन ते असांजी रोशनी जी लहर हिते आई ऐं उहा रोशनीअ जी जो किरणो ॿिए पासे निकिरी वियो। हाणे हिन में जेके असांखे शयूं टे शयूं नज़र थियूं अचनि, चार शयूं बल्कि। हिकिड़ी ही चमकदार सतह थी नज़र अचे, ॿी ही जेका किरणो जेको हिते आयो उहो थो लॻे, जंहिं जाइ ते किरणो पियो उहा जाइ आहे ऐं ही किरणो जेको वापसि मोट खाए। सो इन्हनि सभिनी जा नाला आहिनि। जेको किरणो पवंदो आहे उनखे ईंदड़ किरणो यानी इंसिडेंट रे चवंदा आहिनि। जेको किरणो रिफ्लेक्ट थी वापसि मोटंदो आहे उनखे रिफ्लेक्टेड रे या मोट खाधल किरणो चवंदा आहिनि। ऐं जंहिं नुक़्ते ते किरणो किरंदो आहे ऐं उतां मोट खाईंदो आहे उन नुक़्ते खे असां किरण जो नुक़्तो या पॉइंट ऑफ इंसिडेंस चवंदा आहियूं। इंसिडेंट रे, पॉइंट ऑफ इंसिडेंस। अक्स छो ऐं कीअं ठहंदो आहे। जेकॾहिं असां हिकिड़ो आईनो वठूं त आईने ते कंहिं शइ खां मोटियल किरणो पियो, उहो किरणो उतां रिफ्लेक्ट थी यानी मोट खाई असांजे अखियुनि में आयो त उहो किरणो असांखे हू बहू ओढ़ी लॻंदो जहिड़ो उन शइ तां स्टार्ट थियो या शुरू थियो। सो उनजे करे जॾहिं किरणो हितां खां असांजे अखियुनि ते आयो त असांखे उहा शइ नज़र आई। साॻी सूरत पाणीअ सां आहे त पाणीअ में
भली हिकिड़ो किरण हुजे या किरणनि जी लाट हुजे, उहे जॾहिं मोटनि था त उहे असांजे अखियुनि में पवंदा ऐं असांजी अखियुनि में उनजो अक्स ठहे थो जेको हूबहू उन शइ जहिड़ो आहे। अक्स रोशनीअ जे मोट जे सबबु ठहंदो आहे। हाणे असांखे इहा ख़बर पइजी वई। समूरी या घणे भाङे रोशनी तॾहिं मोट खाईंदी आहे जॾहिं कंहिं चमकदार ऐं लसे मथाछिरे सां टकराइजी वापसि ईंदी आहे। हुनमें जज़्ब कोन थींदी आहे, पर घणे भाङे जेको आहे उहा मोट खाईंदी आहे। थोरी शायदि जज़्ब थी वेंदी हुजे, पर समूरी या घणे भाङे मोट खाईंदी आहे चमकदार ऐं लसे मथाछिरे तां। टकराईंदड़ ऐं वापसि ईंदड़ किरण जो तरफ़ हिक ॿिए जे उबतड़ हूंदो आहे। इहो तव्हां ॾिठो हिनमहिल बि। टकराईंदड़ ऐं वापसि ईंदड़ किरण उन मथाछिरे सां कुंड ठाहींदा आहिनि, यानी असां कुंडायता थी वेंदा आहिनि। जीअं असां हिनमहिल ॾिठो चमकदार शइ वास्ते। उहे मोटल किरण जॾहिं असांजे अखियुनि में पवनि था त अक्स ठहे थो। ॿारो हाणे असां ॾिसंदासीं त कंहिं शइ जो अक्स कीअं ठहंदो आहे ऐं उन खे असां कागज़ ते कीअं ॾेखारींदा आहियूं जॾहिं असां रोशनीअ जो ऐं उनजे मोटण जो अभ्यास कंदा आहियूं या उन ते रिसर्च कंदा आहियूं। सो असां वटि हिकिड़ो बल्ब आहे ऐं हिकिड़ो ऑब्जेक्ट आहे। हिकिड़े पासे मिरर पियो आहे ऐं ॿिए पासे सम्झो त असां बीठा आहियूं, असांजी अखि आहे। हाणे छा थींदो, सभिनी खां पहिरीं हीअ रोशनी हिन शइ ते किरंदी जेको ऑब्जेक्ट आहे जंहिंखे असां ॾिसण था चाहियूं। रोशनी हिन ऑब्जेक्ट ते किरी, उन खां पोइ हिन तां मोट खाई वेंदी आईने ते। उन रोशनीअ मोट खाधी ऐं टकराई आईने सां। जॾहिं आईने सां हिन जा किरण टकराया त इहे किरण सभु जेके हिन जे सॼे बॉडी सां या सॼे ऑब्जेक्ट सां टकराया हुआ रोशनी जा किरण, उहे वापसि थिया ऐं उहे आया मिरर में। हाणे मिरर में या आईने में उहे किरण आया त आईने तां बि उहे सभु मोट खाईंदा ऐं उहे मोट खाई असांजे अखि में वेंदा ऐं तॾहिं असांखे हिन शइ जो अक्स नज़र ईंदो। हिन जो नज़र कोन ईंदो, पर हिन शइ जो अक्स नज़र ईंदो। इन खे असां हीअं ॾेखारे सघूं था त असां जेकॾहिं कंहिं शइ जो अक्स ॾेखारिणो आहे त असां सभु किरण न ॾेखारियूं, पर असां रुॻो उहे किरण ॾेखारियूं जेके उनजे मथां आहिनि ऐं उनजे हेठां आहिनि, यानी उनजे ॿिन्ही पासनि ते, ॿिन्ही एक्सट्रीम्स ते आहिनि उहे किरण। सो जेकॾहिं असां रुॻो हीअ किरणूं ॾेखारियूं ऐं हीअ किरणूं ॾेखारियूं त असांखे हीअ पीलो रंग कोन करणो पवंदो। हिन किरणे जी असां मोट ॾेखारींदासीं हिते वियो ऐं हेठियों किरणो मोट खाई हिते वियो। उन खां पोइ जॾहिं मिरर सां या आरसीअ सां टकरायो त हीअ हेठियों किरणो मोट खाई असांजे अखियुनि में वियो, अहिड़ी तरह मथियों किरणो बि मोट खाई असांजे अखियुनि में वियो। हालांकि असां सिर्फ़ु हिते मथियां ऐं हेठां किरण ॾेखारिणा आहिनि, पर असल में असांखे ख़बर आहे त हिकिड़ो किरणो या ॿ किरणा कोन्हनि, ऐं किरणनि जी सॼी लाट आहे जेका लामहदूद आहे ऐं उहा जिस्म सां टकराए, उन खां पोइ आईने सां थी टकराए, आईने खां पोइ असांजे अखि में थी ठाहे। ॿारो हाणे असां ॾिठो त असां जॾहिं रोशनीअ जे सफ़र जे बारे में को बि स्केच ठाहियूं था त उन स्केच में असांखे सभु किरण ॾेखारण जी ज़रूरत कोन्हे। जेकॾहिं रुॻो छेड़े वारा किरण ॾेखारींदासीं त उहो काफ़ी आहिनि उन शइ खे ऐं रोशनीअ जे सफ़र खे डिस्क्राइब करण लाइ, यानी सम्झाइण लाइ। ॿारो असांखे इहा बि ख़बर आहे त जेके ग़ैर रोशन जिस्म आहिनि उहे ओसिताईं नज़र न ईंदा आहिनि जेसिताईं उन्हनि ते का रोशनी न पवे। सो उन जे करे असां जेकॾहिं हीअ रोशनीअ जो ज़रियो ऐं रोशनीअ उन मां ईंदड़ शुआ जेके आहिनि या किरण आहिनि उन्हनि खे न ॾेखारियूं तॾहिं बि असांखे ख़बर हूंदी त असां छाजे बारे में था ॻाल्हायूं। असां ॻाल्हायूं था उन रोशनीअ जे बारे में जेका हिन जिस्म मोटाई आहे। सो उन जे करे जेकॾहिं मां हिननि ॿिन्ही खे ड्राहे छॾियां त मुंहिंजो स्केच वधीक सवलो थींदो ऐं सम्झण में ऐं छापण में आसान थींदो। सो ही आहे आख़िरी शिकिल उन्हनि रोशनीअ जे स्केचिस जी या रोशनीअ जे सफ़र जे स्केचिस जी जेके असां ठाहींदा आहियूं ऐं अॻिते बि असां ठाहींदासीं रोशनीअ जे सफ़र खे, उनजी रिफ्लेक्शन खे ऐं उनजे ॿियनि कमनि खे सम्झण लाइ। ॿारो इन ते असां पंहिंजे अॼोके मोट वारे सबक़ जी पुॼाणी था कयूं। नाना आबिद खे इजाज़त ॾियो। ख़ुदा हाफ़िज़।